बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त मां शुक्रगुज़ार आहियां चांदकार न्यूज़ वेबसाइट जो, स्पेशली ज़ुल्फ़कार वली साहब जो। जीअं त साईं ॾिसो न, हीअ असांजूं नियाणियूं आहिनि। कोई बि असां मज़हब इहो नथो चाहे त कोई बि जेको आहे सो कंहिं कोई नंढनि ॿारनि सां रेप थिए। रेप खां पोइ वरी हुननि खे जेको आहे सो उन्हनि खे जलाइणु या उन्हनि खे माराइणु, इन हिसाब सां असां बिल्कुलु असांजो जेको कमु ई आहे त इंसान ज़ात सां अवल मां मुस्लमान सुठो उहा जेको अवल सुठो इंसानु आहे। असां बि इहो था चऊं त सुठा इंसान बणिजो, इंसानियत जे कमु अचो। इंसानियत जो तव्हांखे दर्दु हूंदो त जेको आहे हीउ तमामु अफ़सोसनाक वाक़िया थिया आहिनि। बिल्कुलु इन ते मां अली शाह सां जॾहिं हिते हॉस्पिटल में हुई, मां वफ़द सां मुलाक़ात बि कईसीं, जेको असांजे तरफ़ां मदद हुई उहा बि कईसीं। ऐं इन में मां सिंध पुलिस खे सलाम थो पेश कयां, उतां जे जेको आहे सो SP अमजद शेख साहब खे सलाम पेश थो कयां, ऐं हुन SI खे सलाम थो पेश कयां जंहिं जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां पंहिंजी जेको आहे सो नियाणी खे वठी हुनखे जेको आहे सो अरेस्ट करायो। ऐं मां IG सिंध खे सलाम पेश थो कयां त उन्हनि त तमामु असांजी ॾिसो सिंध पुलिस जो जेको आहे सो रोल आहे, ऐं इहो अहिड़ी तरीक़े सां रहियो त शायदि अॻिते बि कंहिंखे ज़रूरत न थींदी त अहिड़ा जेको आहे सो वाक़िया करे, या उनखे उहो अहिड़नि वाक़ियनि खां 10 दफ़ा सोचींदो त मुंहिंजो अंजाम छा थींदो। बिल्कुलु जेको अंजाम थियो आहे इहो सुठो थियो आहे। अञा इन जे बिल्कुलु जेको आहे सो जेको बि अंजाम करे त उनखे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त उहा इबरतनाक सज़ा उन्हनि माण्हुनि खे इबरत बणिजे, त जीअं अॻिते को इहो सोचे बि न सघे ऐं अॻिते को इन जे बारे में जेको आहे ख़्यालु बि न रखी सघे जेको आहे सो। साईं ॾिसो न, फ़नकार असांजे मुआशिरे में तमामु हिकिड़ो सुठो उन्हनि जो मक़ामु आहे। हू पंहिंजी फ़नकारी सां मशहूरु आहिनि। तव्हां जॾहिं ॿुधायो त मूं भट्टी साहिब ॾे फ़ोन कई, मां चयोमांसि साईं हिन जो ख़्यालु कयो, जेको इंस्टीट्यूशन ऑफ गम्स जो हेड आहे, डायरेक्टर आहे, उनखे असां इहो बि यकीन ॾियारियोसीं त तव्हां बिल्कुलु तव्हां वटि इन इलाजु उन स्टेज ते आयो आहे जिते उनखे हमदर्दी जी ज़रूरत आहे, जिते उनखे हमदर्दी जी ज़रूरत आहे। असांखे उनजी मदद करणु खपे। उनखे इहो चयोसीं साईं हिन जो जेतिरो बि इलाजु थिए, अगरि कुझु असां बि भरणु चाहींदासीं भरींदासीं, बल्कि हिन जो मुफ़्त में जेको बि तव्हां इलाजु कयो इहो बहितरु आहे। हीअ माण्हू तमामु हिकिड़ी हुन स्टेज ते आहिनि त हिननि जी बिल्कुलु हिननि पंहिंजी हयाती में पंहिंजो फ़नकार सिंधियुनि माण्हुनि जी जेको आहे मदद कई, ऐं हर लिहाज़ सां हिकिड़ो उन टाइम ते नालो जॾहिं PTV ते सिंधी ॿोली उन वक़्तु घटि ॻाल्हाई वेंदी त इहे ई माण्हू हुया जेके पंहिंजी सिंधी ॿोली खे उजागर कंदा हुया। असांजी त असां हुन सां गॾु आहियूं। असांजो कमु इहो आहे त जेको बि जिते जेको आहे सो हुजे, असां हुनखे जेको आहे सो उन नमूने जेको आहे सो बिल्कुलु असां शहज़ाद चांडे साहिब सां हर वक़्तु गॾु आहियूं, हुनजी फैमिली सां गॾु आहियूं। कोई बि कमु हुजे असां बिल्कुलु हाज़िर आहियूं पंहिंजे प्लेटफॉर्म तां। अली शाह वारे मामले ते असां परज़ोर मज़म्मत था कयूं, इहा ॿीहर वाक़िया थियणु न खपनि, पर ज़ोर मज़म्मत था कयूं। उन सां गॾु सिंध पुलिस खे बि सलाम पेश था कयूं त जेके एंड टाइम ते उहे अपा वठनि था त जीअं। ऐं ॿियो असां तव्हां सभिनी दोस्तनि खे असां बि मदद कयूं था। हिकिड़ो मदद जे जेको आहे हू सभिनी असां ॾे ॾिसे थो। शहज़ाद मंज़ूर चांडू साहिबु, जंहिंखे तव्हां असांजी मदद जी ज़रूरत आहे, तव्हां अचो हिन जे लाइ मदद कयो त जीअं अॼु फुड़ी तलाउ आहे, तव्हांजे शायदि थोरे निकिरण सां हुनजी ज़िंदगी बची वञे। इहो हिकिड़ो तमामु सुठो अमल आहे। थोरो थोरो कंदासीं त हर माण्हू इनशा अल्लाह ताला थोरो रोल प्ले कयूं पंहिंजी ज़िंदगीअ में। बाक़ी ज़िंदगी त आर्ज़ी आहे, पॉसिबल आहे त इन्हनि थोरे कमनि से मन असांजो छुटकारो थी वञे। वॾी महिरबानी।